जज साहब हिन त मूंखे कंफ्यूज़ करे छॾियो अथई। मग़ज़ ई नथो हले पियो मुंहिंजो। आख़िर हिकु इंसानु एॾो काकूस कीअं थो करे सघे? कल्ह ॾिठोमांसि त जंगल में इहो पंहिंजनि ई छेणनि सां रांदि पियो करे ऐं अॼु हिन बड़वे एॾा लेंडा वरी लाथा अथई। ऐं पुछांसि थो त केॾी महिल चए थो झाड़ा थी विया आहिनि, केॾी महिल केला खाधा आहिनि, फलाणो ढीकड़ो। तव्हां जेको हार्पिक ॾिनव उन सां ई असांजो काकूस वरी चमकियो आहे। ॿुधी करे ख़ुशी थी त इहे तव्हांखां आशीर्वाद वठण आया अथव। चवनि था असांजी महिनत ॾाढी घटिजी वई आहे, वञो पहिरें पाऊं। अड़े बसि सदाईं काकूस चमकेव तव्हांजो। ऐं हा हिकु ॻाल्हि बि, तव्हांखे कॾहिं बि हार्पिक खपेव मूंखे फ़ोन करे छॾिजो। जेलर तुंहिंजा छा नौकर आहिनि या तोखे काकूस बि सफ़ा करे ॾेई? ॾिस बबलू, तोखे हिते रहणो अथई न त काकूस त तोखे ई सफ़ा करणो पवंदई। ऐं काकूस भरजनि था त हुनजा ज़िम्मेदार तव्हां ई आहियो। असां कोन था अंगण अचूं तव्हांजे काकूस में। सॼो ॾींहुं खाई पी हंगी ऐं काकूस भरे छॾिया अथव। हाणे ई मुंहिंजे साम्हूं काकूस सफ़ा करणो पवंदई तोखे। ॾिसां कीअं नथो करे। कुते जा पुट, ख़बर पवई थी केॾा ई माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे अंगण बि नसीब न थींदो आहे। तोखे उहो त मिलियो अथई, शुकुरु कर। मग़ज़ को फाटेव? काकूस लाइ एॾो विड़बो आहे? सर हिन ई ग़लती आहे। बड़वा चुप, खणी वञो हिननि ॿिन्हिनि खे काकूस में पूरे छॾियो। सॼो ॾींहुं अंगनि पिया, नालायक मुआ हंगो हाणे सॼो ॾींहुं। सर तव्हांजे हथ में त काकूस चोटी पियो अथव। छो बांस सूंघण जी एॾी इच्छा थी अथव या सूंघायांव? असां छो सूंघूं, तव्हां वेठा सूंघो। मां त सॼो ॾींहुं सूंघंदो ई आहियां। काकूस पहिरीं इहो कंदो। बड़वो मथां लही आयो छा आहे तोखे? माणे अब्बा जबाया मूंखे पहिरीं काकूस लॻो, मां वेंदुमि न त चंबो खाईंदे मुंहिंजे हथ। हाणे तव्हांखे ॾेखारांव थो, बीहो हिते ई बीठे बीठे काकूस वही वेंदव। मुंहिंजे पुठियां पुठियां छो था अचो पिया? कंजरा आयो या? तव्हां ई त चयो कुझु ॾेखारियो त। ॿियो बड़वा ॾाढो थी वियो सर। चवां थो मां काकूस में हुयमि त मञो कान था पिया। अगरि तव्हांखे इहे वर्दी न पातल हुजे हा न त पंहिंजे टिटनि जी बांस सूंघाए मारे छॾियां। वर्दी लाइ अची वियो रनड़ो। अड़े पुलिस वारो ईअं न ॻाल्हाए तूं, मूंखे त मारो न खणी मां वञा थो। जोस त पी वञे। न मूंखे काकूस लॻो, वञा थो।